उत्तर सिंध जे अलस्ती शाइर ऐं बुज़ुर्ग हस्ती हज़रत पीर तकी शाह जीलानी जी 162वीं उर्स मुबारक जो इफ़्तिताह जी तक़रीब थी गुज़री, जंहिंमें गादी नशीन सैयद वज़ीर अली शाह, सैयद मुहर्रम अली शाह, डॉक्टर सैयद परियल शाह, सैयद मोहम्मद अली शाह, सैयद अहमद अली शाह मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र सां ताल्लुक़ रखंदड़ शख़्सियतुनि, सियासी समाजी अॻवाननि समेत मुरीदनि ऐं शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। दरगाह अंदर सैयद पीर तकी शाह जीलानी, सैयद वज़ीर अली शाह, सैयद ग़ुलाम रसूल शाह, सैयद अब्दुर्रहीम शाह, सैयद हाकिम अली शाह जे मज़ारुनि ते चादर चाढ़े उर्स मुबारक जो बाक़ायदा इफ़्तिताह कयो। उन मौक़े ते दरगाह पीर तकी शाह जीलानी जे गादी नशीन सैयद वज़ीर अली शाह उर्फ़ इमरान जीलानी साफ़े सां ॻाल्हाईंदे चयो त वलियुनि जी दरगाहनि ते हमेशह अमन, भाईचारे, मोहबत जो पैगाम मिलंदो रहियो आहे। पीर तकी शाह जीलानी बि अलाह जो शाक दरवेश ऐं अलस्ती शाइर हो, जंहिं पंहिंजे कलाम में हमेशह सिक ऐं प्रीत जो पैगाम ॾिनो ऐं ख़ल्क़ ख़ुदा खे पंहिंजे अंगण ते विहारे हमेशह न्याज़बंदी, मोहबत, भाईचारे, अमन ऐं आशिकी जो दर्स ॾिनो ऐं असीं उन सिलसिले खे अॼु ॾींहं ताईं जारी रखंदा पिया अचूं। संदसि उर्स मुबारक जे मौक़े ते हज़रत पीर तकी शाह जे कोल फेल जो वर्जा कंदे अलाह जे वलियुनि जे आफ़ाक़ी पैगाम जी तबलीग करे रहिया आहियूं। इन वधीक चयो त सिंध में अमन ऐं आशिने खे क़ाइमु करण लाइ वक़्त जी ज़रूरत आहे त कलंदर शहबाज़, शाह अब्दुल लतीफ़ बिटाई, सचल साईं हज़रत पीर तकी शाह जीलानी समेत वलियुनि, बुज़ुर्गनि, ॿियनि दरवेशनि जे पैगामनि खे आम कयो वञे। हिन जे पैगाम खे आम माण्हुनि ताईं पहुचाए खेनि सूफ़ियत ऐं फ़क़ीरी जे रंग में रंगे सिंध धरती जे असुलो के शऊर खे उजागर। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध न्यूज़ वेब टीवी।